नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो शहर तोड़े यूनियन काउंसिलर हथुंगो खाई लूणखान भिट भाइटी ऐं ॿियनि शहरनि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। ॿिए पासे तालका खिपरो अस्पताल समेत PPHI हवाले कयल रोलर हेल्थ सेंटरनि खाई हथुंगो मलूक महर भिट भाइटी रतोकोट कामिल हिंगोरो समेत ॿियनि अस्पतालनि तोड़े प्राइवेट सेंटरनि ते बि कुतनि खां बचाव वारी वैक्सीन 1 साल जे अरसे खां अणलभ आहे, जंहिं करे कुता खाधल मरीज़ वैक्सीन जी खोट सबबि दरबदर थियनि था त ॿिए पासे वैक्सीन न हुअण सबबि ज़हनी मर्ज़ में मुब्तला थी वञनि था। ज़रीन मूजिब टाउन कमेटी खिपरो तोड़े मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल हथुंगो खाई कामिल हिंगोरो लूणखान ऐं ॿियनि यूनियन काउंसिलनि पारां कुता मार मुहिम हलाइण बजाए कुता मारण मुहिम जे नाले ते बि ज़हर वारा कैप्सूल तोड़े कुतनि खे खाराइण वारा हलवे जी ख़रीदारी जे मुद्दे में बि लखे रुपयनि जा बिल पास थियण जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। हिकु महीने में 20 खां वधीक कुता खाधल माण्हुनि खे वैक्सीन न थी सघी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।